के ज़माने जो वाक़ियो लिखनि था के ज़माने में हो कफ़न चोर माण्हू मैयत पूरे ईंदा त हे वञी करे कफ़न लाहींदो अहिड़ा अहिड़ा बि थी विया न ज़ालिम अकुल जा अंधा ईअं कंदा हुआ पोइ उन शहर में हिकिड़ी नेक औरत उन खे ख़बर पई त फलाणो माण्हू जेको आहे न इहो कफ़न वञी करे लाहींदो आहे कफ़न चोर आहे घुराए उन खे चए मां ॿुधो आहे तो में हे आहे बा चए हा चए पोइ ख़ुदा वटि कहिड़ो जवाबु ॾींदे चए हिते त खाऊं केतिरा चवंदा न हिते खाऊं पोइ अॻिते ॾिठो वेंदो आहे हाली देते रड़े वञो अहिड़ा ढंगा माण्हू अणभणा माण्हू हिकिड़े माण्हू जो हिकिड़ो बकरी चोरी करे खाई विकिणी वियो गोश्त बि विके पर खल बि विकिणी छॾे पोइ कंहिं नेक माण्हू चए चंडा हिते खाई वियो आहे क़यामत ॾींहुं अलाह इन खे पैदा कंदो तोखे भरणी पवंदी चइदा जेकॾहिं क़यामत ॾींहुं अलाह पैदा करे ॾी मां बि कन खां वठी मालिकनि खे मोटाए ॾींदुसि अहिड़ा अणभणा माण्हू हा जंहिंखे जाथो ईंदो उतां पियो ॻाल्हाईंदो हिकिड़े जो मौली साहिबु वाइज़ कयो चए बाबा क़यामत ॾींहुं अहिड़ा मलाइक आहिनि हीअं जो गुर्ज़ हणंदा त ईअं असांखे चवण ज़रा ज़रा थी वेंदो माण्हू हिकिड़ो अणभणो थी करे चवणु लॻो मौली साहिबु ॿुध त सही इहो जो गुर्ज़ उन मलाइक जे हथ खां निकिरी पंहिंजे पेर ते लॻेसि त पोइ अहिड़ा अणभणा माण्हू हा जाथो जंहिंखे ईंदो त पियो ॻाल्हाईंदो अर्ज़ कयां कफ़न चोर घुरायो कफ़न चोर खे उन औरत घुरायो पुछेसि मां तो में हे ॿुधो आहे चए हा चए पोइ अलाह खां ड्रिज न चए हिते त खावां पोइ ॾिठो वेंदो उन नेक औरत जे साणे ॻाल्हि ॿुध भला मां सां महिरबानी कर चए कहिड़ी तोसां महिरबानी कयां चए हाणे कफ़न जा जेके पैसा चवे क़ीमत चई मां हिते ॾियां थी मां मरी वञा मुंहिंजो त कफ़न लाइ ॾियां कफ़न चोर चयोसि बाक़ी मां हिकिड़ो मथो फिरियो आहे जो मूंखे पैसा बि मिलनि ऐं क़बरां खोटिया ॾिनई हुनखे पैसा ॾिनई अल्लाह जी कुदरत मौत ऐं मुलाक़ात ते भरोसो न आहे ईअं न दा सिंधी में चइबो आहे न त मौत ऐं मुलाक़ात ते भरोसो न आहे हिकिड़े वरी उॿारे ईअं चयो त दा पाखानो लॻे न उन ते बि भरोसो न आहे ईअं जो ईंदो त जान खे उथणी न ॾींदो पए हा अर्ज़ कयां मौत ऐं मुलाक़ात ते भरोसो न आहे मौत आयो उन औरत ते ख़बर पई कफ़न चोर खे त फिलाणी औरत मरी वई आहे सोचई मां कीअं ॾींहं जो कफ़न लाहियां मूंखे पैसा ॾेई वई आहे पर अल्लाह क़बर जे अज़ाब खां बचाए आमीन चओ क़बर जो अज़ाब ॾाढो ॾुखियो अथव हज़रत साईं ताज महमूद अमरोटी सब चो रहमतुल्लाह अलैह उन वटि हिकिड़ो जवान आयो ॿई आङुरियूं पंहिंजी वात में विझी बीठो आहे कढे नथो वरी देरि नथो करे वरी वात में थो विझे अमरोटी पुछा के सदा ईअं छो थो करे हुन वाक़ियो ॿुधायसि चइसि ॻाल्हि ॿुध हिकिड़े माण्हू ॾे मुंहिंजो पियो 100 रुपयो कर्ज़ पंध बि ॾाढा कयामांसि पर ॿिए कोन पियो आख़िर हिकिड़े ॾींहुं कावड़ में निकितुमि त हाणे इन सां 2 पाणी करणा पवंदा या त इहो 100 रुपयो वठंदोमांसि न त पैसा विञाईंदुसि कावड़ में निकितुमि अञा जो रस्ते ते चा ॾिसां त साल बीठो आहे सेनरियूं बीठो आहे अखियुनि खां नाबीना सेनरियूं बीठो आहे चए थो अल्लाह वास्ते मूंखे रुपयो ॾियो छा थो चए अल्लाह वास्ते मूंखे रुपयो ॾियो मां वियोमांसि फ़क़ीर दुआ घुर हिकिड़े माण्हूअ ॾे 100 रुपयो कर्ज़ पियो आहे पंध बि घणा कया तमासि ॾे बि कोन थो अॼु दुआ घुर त अलाह करे मिले त तोखे 100 रुपयो ज़रूरु ॾींदुसि ऐं फ़क़ीर रड़ करे दुआ घुरी अलाह हिन जान खे 100 रुपयो कर्ज़ मिले त मूंखे बि रुपयो मिले हींअर हिन जी दुआ क़बूल थी वियुमि 100 रुपयो मिलियो मोटी अचां त साॻो फ़क़ीर साॻी जाइ ते वेठो आहे कढी रुपयो ॾिनोमांसि हा फ़क़ीर अलाह तुंहिंजी दुआ क़बूल कई मूंखे कर्ज़ मिलियो आहे हे रुपयो वठि फ़क़ीर चयो ॾे त ख़बर घणो कर्ज़ मिली मां चयोमांसि 100 रुपयो मिलियो चए इहो 100 रुपयो त मूंखे ॾेखार मां कॾहिं ॾिठो न आहे कीअं थींदो आहे हथड़ा लाहे त ॾिसांसि मां चयोमांसि फ़क़ीर चांदी जा रुपया न केतिरा ॾिसंदे हुजे हा हिकु नोट त ॾिसे हा चए न यार इहे बि मूंखे ॾेखार त कीअं थींदा आहिनि मां ॾिसां त सही मां चयोमांसि ॾिसे फ़क़ीर चयोमांसि झल झोली हुन झोली झली मां उहो 100 रुपयो विधोमांसि झोली में फ़क़ीर खणी झोली खे बंदि कयो अरे अबा फ़क़ीर ॾिठई दे पैसा मोटाए चए बा छा मोटाए ॾियां अरे कहर थो करे हे पैसा जो ॾिसण खां वधि चए चरियो थियो छा हे मूंखे पंहिंजा पैसा वरी मां अंधे खे थो फुरे वठी जो रड़ियूं के दां जो के माण्हू अची गॾिया हर को मूंखे बि थुक बुझो करणु लॻो तड़ियो न अंधे पिञाण वरी खे थो फुरे हींअर हिकिड़ी बाहि लहे बि चढ़े वॾी बाहि आहे त हाणे अंधो मां सॼे खे फुरी वञे हा सोचियो त हाणे हुन वारा 2 पाणी हिन सां करणा पइजी विया काफ़ी देर इंतजार कयो कुझा बि न पियो सिज लही वियो माण्हू बि विया फ़क़ीर बि अकेलो थियो मां बि कढ लॻोमांसि ॾिठुमि त फ़क़ीर पंहिंजे घर में वियो घर खां निकिरी आगुर में सहन में नज़र कयमि त हिकिड़ो लह जो वण अथसि उन में पाड़ में खोटरे करे पैसा उते पूरे मोटियो मां ॾिठोमांसि मां चयोमि हाणे ॼट जो पुटु हथी को आहे हे मोटियो मां वञी वण जे पाड़ खे लॻुसि वञी जो खोटियुमि ॾिसां त उहो 100 रुपयो मां वारो बि पियो आहे त 60 रुपयो बि पई अथसि हाँ अजी बा को 100 भी खयोमांसि त 60 भी खईमांसि हाणे हिन सां कढ़ी रहिया था सुबुह थी फ़क़ीर वञी संभालिया ॾिसे त विया को 100 त खणी वियो पर 60 भी को खणी वियो
ये दहा कंदो अते पे यार 100 त खड़ी ना आजादी जो 60 तो मुझी सही हुई ना को जहां जो कुदवा भी खड़ी हो ये दहा कंदो अते पे हत्ता के उन्हीं में बीमार थी पे उन्हीं बीमारी में मरी हो मां के खबर पई डाढो दुख थियो यार 60 ना खई मास ठयो हाने ने के पूरे अचे न त मां वनी करे उते तो रखी चास मां तो पंहिंजी जान छड़ाया 60 रुपया वनी करे चांदी जा रुपया वनी कफन जे मथो रखिया मास कबर खोटरी करे अमरोटी के चे तो अमरोटी कुछ नहीं गुजरिया मां के पैसन जी सख्त जरूरत थी सोच मेरा काडे वना ख्याल पे तो फकीर वाला खड़ी जा वरी कम निकरदो तो सागो रखी दो मास ए बधो गेरा को ठाए से जी हां चे तो साईं मां वनी कबर खोटरी मास खोटरी दे जरे मां कफन ते पोतो मास डिठो मास त पैसा जिस्म ते इए चिबड़ा प्यान जी खल चिबड़ल हुंदिया अमरोटी रुपए के आंगलियों विधमो त खणा वठी जो मुझे आंगन के बा लगी अमरोटी जो वात में आंगलियों पयूं हुजवन त करार हुदवा कढदवा त कब्र जी बाहि ते अची मुझे आंगरन ते असर कंदिया अल्लाह कब्र जे अजाब को बचाए दा रो रब जे दरबार में अदा ते ॾाढो ॾुखियो मकाम था